कुंडली वेझो पुलिस मुंबईना जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ ते काह करे घर डाहे पट करण बैदि अल्ह तलह खणी वई मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो। 5 खां वधीक पुलिस मोबाइल में सवार एहलकार ॻोठ महपारी में मुंबईना घुरिबल जवाबदार अशरफ ख़ासकेली ऐं अनवर उर्फ़ बगड़ ख़ासकेली जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई दौरान को बि माण्हू हथ न अचण ते घर डाहे गाडर टीयर बांस सरियो खटूं ऐं हंध बिस्तरा बि पुलिस खणाए वई। बुढ़ड़ी औरत सकीना ख़ासकेली ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदे चयो त पुलिस बिलाजवाज़ ॻोठ ते चढ़ाई करे घरनि में भञ-डाह करण बैदि सामान खणी वई आहे। उन्हनि चयो त असांजा मर्द कंहिं बि चोरी में मुलविस न आहिनि। पुलिस बिलाजवाज़ घरनि ते चढ़ायूं करे फुरलुट कई आहे। बुढ़ड़ी औरत दाहींदे चयो त मूं ते बि 2 कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। मुंहिंजे 2 पुटनि खे हाफ फ्राई कयो वियो आहे। हुन चयो त पुलिस बेगुनाह असां ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। उन्हनि आला अदालतुनि ऐं सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं ॿियनि ज़िम्मेवार इख़्तियारनि खे अपील कंदे चयो त पुलिस जो ॾाढ जो नोटिस वठी जांच कराए इंसाफ़ कयो वञे।